असी हिन स्टेट का पीपल्स पार्टी हुकूमत के मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के असी गुज़ारिश कयूं पिया जिते पीपल्स पार्टी जो मकसद हूंदो तो रोटी कपड़ा और मकान त तव्हां अॼु जेको आहे सिंध जे मुलाज़िमनि जो क़तलेआम छो करे रहिया आहियो जेकॾहिं इहा पोज़ीशन रही त इंशाअल्लाह तव्हां पंहिंजे हुकूमत वठण जे लाइ जीअं मुलाज़िम रोडनि ते त तव्हां बि इहे रोडनि ते हूंदव ऐं हुकूमत ॾिसण लाइ सिकंदव था उहो वक़्तु परे न आहे वो वक्त परे में जो तव्हां 20 साल सिंध जे मुलाज़िमनि सां सिंध जे अवाम सां हेतिरी ज़्यादती कंदा रहिया आहियो त दोस्तो इंशाअल्लाह ही असांजा टेस्ट केस आहिनि असीं गवर्नमेंट खे ॿुधाइण घुरूं था पिया हर डिवीज़न में असीं वर्कर कन्वेंशन करे मीडिया जे थ्रू प्रिंट मीडिया जे थ्रू सोशल मीडिया जे थ्रू नुमाइंदनि जे थ्रू असीं मैसेज ॾिनो आहे त सिंध जे मुलाज़िमनि सां थियल ज़्यादती वापसि वरिती वञे सिंध जे मुलाज़िमनि सां ज़्यादती वापसि वरिती वञे इहो आद कयो हक़ मथे खणी आद कयो त जेकॾहिं मुलाज़िमनि खां इहा ज़्यादती वापसि न वरिती वई त पोइ मरण घड़ीअ ताईं रोडनि ते पाण हूंदव मरण लाइ तयारु हूंदव शहीद थियण लाइ तयारु हूंदव ऐं इहो वापसि कॾहिं पोइ वापसि थींदासीं तमाम मौसम जे करे दोस्तनि जे स्पीच जो टाइम शॉर्ट कयो वियो आहे असांजे एम्प्लॉइज अलायंस जो चेयरमैन साहब तव्हांखे हिन ते वधीक जेको आहे ब्रीफिंग ॾींदो तव्हां सां ॻाल्हाईंदो तव्हां दोस्तनि खे हिकु दफ़ो वरी मुंहिंजी गुज़ारिश आहे त दोस्त तव्हां पाण सां तयारु थियो ऐं वॾे मोर्चे हणण लाइ तव्हां तयारु थियो एसी ताईं वापसि तव्हांजी हीअ लीडरशिप न ईंदी जेसिताईं तव्हांजा हक़ न वठी वेंदी सिंध एम्प्लॉइज अलायंस सिंध एम्प्लॉइज अलायंस महिरबानी हाणे मां जवान सूबा सिंध जे सदर साईं अब्दुल रशीद चांडियो साहब खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे हिन गरम मौसम ऐं बरसाती मौसम में ही मुंहिंजा भाइर ही मुंहिंजो भेण